नाज़िन बदीन वेझो निंदे शहर में निंदो एक्शन कमेटी तरफां पाक फ़ौज जी हिमायत में मलाह हाउस का प्रेस क्लब ताईं रैली कढी वई आहे। निंदो एक्शन कमेटी जे अॻुवाण सुनारो मलाह ऐं अल्ताफ़ मेमण जो चवण हो त पाक फ़ौज मुल्की बक़ा लाइ हर ॾुखे वक़्त में अॻु भरी रही आहे। खेसि सलाम पेश कयूं था। वधीक तफ़सील लाइ पेश आहे ही रिपोर्ट। बदीन वेझो नंदो शहर में एक्शन कमेटी जी सॾ ते पाक फ़ौज जी हिमायत में रैली कढी वई। नंदो एक्शन कमेटी जी सॾ ते मलाह हाउस खां प्रेस क्लब ताईं रैली निकिती, जंहिंमें साथी समाजी तंज़ीमनि जे अॻुवाणनि ऐं शहरनि वॾियंग में शिरकत कई। उन मौक़े ते मीडिया सां ॻाल्हाईंदे सुवारो मलाह अल्ताफ़ मेमण ऐं ॿियनि अॻुवाणनि चयो त पाक फ़ौज मुल्की बक़ा लाइ ॾुखे वक़्त में अॻु भरी रही आहे। खेसि सलाम पेश कयूं था। चवण त पाक फ़ौज ख़िलाफ़ ॻाल्हाईंदड़ मुल्क जा सॼण न आहिनि। पाक फ़ौज अवाम जी शान आहे। हुन चयो त हू मुल्क जे सालमियत लाइ पाक फ़ौज सां गॾु आहिनि। पाक फ़ौज ख़िलाफ़ प्रोपेगेंडा कंदड़नि ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे।